सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण सिजावल वासी हिंदू औरतुनि जे पंचायत जे सदर पारां घर मंझां घिटी न ॾियण ऐं जॻह ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज इंसाफ़ जी घुर। सिजावल शहर जो रहवासी अॻूणो SDO साईं रेवाचंद जी नुंहुं लाजोती बाई पंहिंजे न्याणे सां गॾु सूरत सिजावली प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे चयो त हिंदू पंचायत सिजावल पारां ॾिनल प्लाटनि ते 8 ख़ानदान रहनि था, जिन में असां बि शामिल आहियूं। असां हिंदू पंचायत जे अॻूणे सदर माधूदास जी इजाज़तनामे बाद पंहिंजे घर जी अॾावत जो कमु शुरू करायो, जेका 8 महीना कम बाद हिंदू पंचायत जे नए सदर डॉक्टर होदचंद असांखे चयो त तव्हां घर अंदरि मंदिर जे लाइ गस ॾियो, न त तामीराती कमु करणु न ॾींदासीं। गस ॾियण ते असांजे मथां केस दाख़िल कराए असांजे घर जो तामीराती कमु बंदि कराए छॾियो ऐं DC सिजावल खां नोटिस ॾियारे घर खे सील कराए असां पंहिंजे घर मां बेदख़ल करे छॾियो आहे। हिन चयो त 8 महीना घर जी अॾावत जो कमु हली रहियो हो, तॾहिं हिन घिटी यादि न हुई। जॾहिं घर जो मुकमल कमु थियो त हिन खे घिटी यादि आई। हिननि चयो त असां पंहिंजे घर मां मंदिर लाइ अच वञ जो गस कीअं ॾेई सघूं था। रिपोर्ट फेस सूमरो एंटी करप्शन ज़िले जे कंबाजे सर्कल ऑफिसर पारां तालके ठुल जे UC बख्तापुर जे चेयरमैन फज़ल इलाही बंगलानी जो सोलर पैनल पखा सिलाई मशीन जी ख़रीदारी जे मिद में मुबैना करप्शन जी जांच शुरू करण जो लेटर डिप्टी डायरेक्टर लोकल गवर्नमेंट खे जारी करे छॾियो आहे, जॾहिं त एंटी करप्शन पारां सुभाणे डिप्टी डायरेक्टर खे जे कंबाद में तलब करे वरितो आहे। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर डॉक्टर ज़ीनत ईसानी इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस शिकारपुर में मुफ़्त MRI जी सहूलियत मौजूद। सखड़ लाड़काणा रीजन जे मरीज़नि लाइ हिकु वॾी सहूलियत उहा बि मुफ़्त में कई वेंदी। अॼु मुफ़्त में MRI टेस्ट कई वई, जंहिं उन्हीअ ते डॉक्टर मुज़फ़र ईसानी पिणु मौजूदु रहियो। MRI टेस्ट ते 1000 रुपया ख़र्च कंदड़ ग़रीब ऐं मिस्किन लाइ हिकु बहितर ऐं मुफ़्त सर्विस शुरू करण ते डॉक्टर मुज़फ़र ईसानी खे जस हुजे। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर डॉक्टर ज़ीनत ईसानी इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस शिकारपुर में मुफ़्त MRI जी सहूलियत मौजूद। सखड़ लाड़काणा रीजन जे मरीज़नि लाइ हिकु वॾी सहूलियत उहा बि मुफ़्त में कई वेंदी। अॼु मुफ़्त में MRI टेस्ट कई वई, जंहिं उन्हीअ ते डॉक्टर मुज़फ़र ईसानी पिणु मौजूदु रहियो। MRI टेस्ट ते 1000 रुपया ख़र्च कंदड़ ग़रीब ऐं मिस्किन लाइ हिकु बहितर ऐं मुफ़्त सर्विस शुरू करण ते डॉक्टर मुज़फ़र ईसानी खे जस हुजे। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर सिंध अमन कमेटी जे तरफ़ मेड़ मिंत काफ़िलो मियां जो ॻोठ लॻ कलर बिरादरी में खूनी तकरार निबेरण लाइ वॾेरो कोड़ल ख़ान कलर तरफ़ां मेड़ मिंत सैयद मोहम्मद शाह सैयद हयात अली शाह सिंध अमन कमेटी जो चेयरमैन अयाज़ लतीफ़ मेहर प्रेस सेक्रेटरी रियाज़ अली मीरानी अली हसन जतोई बशीर शर वाजिद अली जतोई नूर अली टामरी मेज़बान खान बिरोही हाजी बेड़ो खान रिंद अब्दुल वहीद ओडो तालिब हुसैन अब्बासी रेस अली नवाज़ दश्ती ऐं अहमद अली जखरो जी अॻवानी में मेड़ मिंत काफ़िलो रेस मंठार अली कलर खे अली गुल कलर वटि पहुतो। धुरिन पाण सलाह मशवरे लाइ वक़्तु घुरी वरितो। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर सिंध अमन कमेटी जे तरफ़ मेड़ मिंत काफ़िलो मियां जो ॻोठ लॻ कलर बिरादरी में खूनी तकरार निबेरण लाइ वॾेरो कोड़ल ख़ान कलर तरफ़ां मेड़ मिंत सैयद मोहम्मद शाह सैयद हयात अली शाह सिंध अमन कमेटी जो चेयरमैन अयाज़ लतीफ़ मेहर प्रेस सेक्रेटरी रियाज़ अली मीरानी अली हसन जतोई बशीर शर वाजिद अली जतोई नूर अली टामरी मेज़बान खान बिरोही हाजी बेड़ो खान रिंद अब्दुल वहीद ओडो तालिब हुसैन अब्बासी रेस अली नवाज़ दश्ती ऐं अहमद अली जखरो जी अॻवानी में मेड़ मिंत काफ़िलो रेस मंठार अली कलर खे अली गुल कलर वटि पहुतो। धुरिन पाण सलाह मशवरे लाइ वक़्तु घुरी वरितो। ब्यूरो चीफ ज़िले दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक़ मेहड़ वेझो फरीदाबाद जे ॻोठ अल्ह ॾिनो तीवणो में ॻोठाणनि बेवा औरत माज़ूर मर्दनि में मुस्तैक़ माण्हुनि जो इस्लामिक रिलीफ NGOs जी इंचार्ज ऐं वसीम अबड़ो ख़िलाफ़ दाहूं। तफ़सील मूजिबि ॻोठ जे माज़ूर राइब ख़ास के ॿुधायो त एक्सीडेंट में मुंहिंजी जंग भॼी पई आहे। नंढड़ा मौसूम बछड़ा आहिनि, मुंहिंजी बि हींअर ताईं कंहिं वाहर न कई आहे। बेवा औरत सलमा ज़रीना हलीमा ऐं ॿियनि औरतुनि दाईंदे ॿुधायो त इस्लामिक रिलीफ NGOs जे इंचार्ज वसीम अबड़ो राशन जी लिस्ट में नाला शामिल करण लाइ रिश्वत घुरी रहियो आहे। असां ग़रीबनि वटि पैसा कोन आहिनि, जॾहिं त हिकु बेवा औरत पंहिंजा सोना ज़ेवर खपाए हिन खे 10,000 रुपया ॾिना आहिनि। वसीम अबड़ो मनपसंद माण्हुनि खे अवलियत ॾेई उन्हनि खे राशन ऐं पैसा ॾेई रहियो आहे। बाक़ी ग़रीब अवाम मुस्तैक़ ऐं माज़ूर लाचार माण्हुनि खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। ॻोठाणनि इस्लामिक NGOs जे डोनर ऐं मथे वेठल इंसान दोस्त ऑफिसरनि खे अपील कंदे चयो त करप्ट इस्लामिक NGOs इंचार्ज वसीम अबड़ो खे हटायो वञे ऐं उन जी जाइ ते के इंसान दोस्त ऑफिसर खे मुक़ररु कयो वञे त जीअं ॻोठ जे ग़रीब मिस्किन ऐं मुस्तैक़ माण्हुनि जी मदद थी सघे। सकरन रिपोर्ट काज़ी जावेद सनाई 2 महीना अॻु सकरन लॻ ॻोठ माड़ी झलबाणी में कानून लागू कंदड़ इदारनि पारां चइनि ॻोठाणनि खे शहीद करण ऐं चइनि खे ज़ख़्मी करण वारे वाक़े खां पोइ सिंध सरकार पारां ग़लतीअ जो एतिराफ़ कंदे घरू वज़ीर ब्रिगेडियर हारिस नवाज़ IG सिंध हरफत खान सां गॾु ॻोठ माड़ी झलबाणी पहुची शहीदनि जे वारसनि सां उज़र ख़्वाही करण बाद शहीदनि जे पौरनि लाइ 80 लख ऐं ज़ख़्मियुनि जे इलाज लाइ 20 लख जो जेको ऐलान कयो अॼु उन ते अमल करे निगरान घरू वज़ीर शहीदनि जे वारसनि खे वज़ारत दाख़िला जे ऑफिस कराची में घुराए खेनि फ़ी
शहीद 80 लाख रुपया ऐं फ़ी ज़ख़्मी 20 लाख रुपया चेक ॾिना। उन मौक़े ते कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद सज्जाद हैदर, डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद ज़ाहिद हुसैन रिंद ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद कैप्टन हैदर रज़ा ऐं मुतासिर धुर जी नुमाइंदगी कंदड़ हाजी गुल जलबाणी पिणु मौजूदु हुआ। उन मौक़े ते घरू वज़ीर ब्रिगेडियर हारिस नवाज़ ॻाल्हाईंदे चयो त असां जेको वाइदो कयो उनखे पहिरें मरहले में पाणी ॾेई अव्हां जी माली सहायता कई आहे। इंशाअल्लाह ॿिए मरहले में 1 महीने अंदरि शहीदनि जी औलाद खे 4 नौकरियूं ऐं ॿारनि जी तालीम जो ख़र्च पिणु सिंध सरकार कंदी। उन मौक़े ते शहीदनि जे वारसनि ॻाल्हाईंदे चयो त असीं सिंधी माण्हू सकाफ़त ऐं महिमान नवाज़ सां गॾु तॾहिं आयलनि खे बि मान ॾींदा आहियूं। उन करे इन्हनि रवायत खे बरक़रार रखियो अथऊं। हिननि उहो बि चयो त असीं सिंध वासियुनि जा शुक्रगुज़ार आहियूं जिन असांजी मालिकी कई। यादि रहे त शहीदनि में निज़ामुद्दीन, इमाम बख्श, मेहार ख़ान सजावल ऐं ज़ख़्मियुनि में अलहदाद, अली नवाज़ सारंग ऐं इमाम अली शामिल हुआ। सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी। सांगड़ रिपोर्ट मुताबिक़ ख़ाहिशर में ॾियारीअ जे रोशन भरे त्यौहार जे मौक़े ते मेघवाड़ पाड़े में दिवाली म्यूज़िक फंक्शन थियो, जंहिं परे पंध खां महिमान आयल महराज कपिल देव ॿुधायो, असांजी ही दिवाली ईद जो प्रोग्राम हर साल उन लाइ कंदा आहियूं। अॼु जे ॾींहुं भॻवान राम कृष्ण बनवास कटे रावण सां जंग कटे माता सीता राणी खे आज़ादु कराए वापसि मोटियो। उन्हीअ असां सनातन धर्म जे पोइ लॻ उन्हीअ ॾिहाड़े घर में पूजा रखी ॾीयनि जी वट ॿारे रोशनी करे फटाका फाड़ींदा आहियूं। दिवाली प्यार प्रीत जो पैगाम आहे। दिवाली जग जग शुभ कामनाऊं। खाई शहर जे मेघवाड़ पाड़े में दिवाली म्यूज़िक शो जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें मशहूर फनकार अब्बास फ़कीर महफ़िल में मौजूदु माण्हुनि खे झूमाए छॾियो। रंगीन जश्न भरी महफ़िल में आयल में साईं मज़हर शाह खुरासानी, डॉक्टर सुनील कुमार, रामकृष्ण, रमेश कुमार, दिया आनंद, गुल कंवल, गौरी शंकर, अनिल कुमार, नोवल कुमार ऐं ॿिया दिवाली म्यूज़िक फंक्शन में मौजूदु रहिया। मेहर मां खे ख़बर ॾींदा हलूं। मीर रियाज़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मेहर भरिसां B सेक्शन थाणे जे हद ॻोठो क़ाइम खोसो जे रहवासिन महनाज़ खोसो नेशनल प्रेस क्लब मेहर पहुची एहतजाज कंदे दाहियो त जवाबदार हयात खोसो मूंखे शादीअ जा आसरा ॾेई मुख़्तलिफ़ बहाननि ज़रिए वक़्तन ब वक़्त मूंसां ज़्यादती कंदो रहियो आहे। हुन इल्ज़ाम हणंदे चयो त जवाबदार हयात मूंखे ब्लैकमेल करे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मूंखां 8 लख रुपया बि खणी वियो आहे। हाणे हू मूंखे पैसा पे नथो ॾे ऐं पैसा घुरण ते धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं हर वक़्तु मूंखे तंग कंदो रहे थो। मूं मेहर में B सेक्शन थाणे ते जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल करण लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे, पर B सेक्शन थाणे जो SHO अनवर लिगारी असांजो केस दाख़िल नथो करे। हुन SSP दादू खां घुर कई त मुंहिंजे मसइले जो नोटिस वठी जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखे तहफ़्फ़ुज़ न वञे।